बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक साथी जो सवाल कयो आहे त आयतुल कुर्सी जी फ़ज़ीलत छा आहे। आयतुल कुर्सी जे अंदरि तमामु घणा जेको फ़ज़ाइल आहिनि। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बि मनक़ूल आहे त जेको आयतुल कुर्सी जेको आहे पढ़ी करे पंहिंजे घर जे मथां जेको दम कंदो, अल्लाह ताला जेको आहे तमामु जिन्नात शयातीन खां जेको आहे हिन खे महफ़ूज़ जेको रखंदो। ऐं अहिड़ी तरह अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां बि रिवायत त हिकु मरतबे जेको आहे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे माल गनीमत ॾिनो ऐं उन माल गनीमत खे जेको आहे मां पंहिंजे घर में जेको आहे रखियुमि हिफ़ाज़त जे तहत ते। त राति जो मां ॾिठुमि त उन मुंहिंजे माल अल्लाह जे नबी जेको माल गनीमत ॾिनो आहे उनखे हिकु चोर जेको आहे चोरी करण जे लाइ मुंहिंजे घर में अंदरि दाख़िल थियो। इन खां बाद में मां जॾहिं उन चोर खे जेको आहे पकतुमि, पकड़ण खां बाद में उन जेको आहे मूंखे तमामु घणा इलाज कया ऐं इलाज करण खां बाद में मूंखे जेको ॿाहूं ॿधे पियो, उनखे जेको मां छॾे ॾिनुमि। फजर नमाज़ जेको अल्लाह जे नबी जे पुठियां पढ़ियुमि त अल्लाह जे नबी जेको मूंखां पुछा कयो त ए अबू हुरैरा, राति तुंहिंजे घर में जेको केरु दाख़िल थियो हुयो? त मां फरमायो या रसूल अल्लाह हिकु चोर जेको दाख़िल थियो हुयो ऐं माल गनीमत खे जेको चोरण जे इरादे सां आयो हुयो। त अल्लाह जे नबी फरमायो पोइ तूं हुन सां छा मामिलो कयो? त अबू हुरैरा फरमायो या रसूल मां त उनखे जेको आहे मूंखे तमामु घणा इलाज कयईं, इलाज करण खां बाद में मां उनखे जेको आहे छॾे ॾिनुमि। त अल्लाह जे नबी फरमायो त ए अबू हुरैरा इहो सुभाणे वरी जेको चोर तुंहिंजे घर में जेको आहे दाख़िल थींदो। त अबू हुरैरा फरमायो त राति जो जेको आहे मूंखे निंड बि न पई अचे ऐं राति जो जेको मां अहिड़ी तरह जेको बिस्तरे ते लेटियुमि। इन खां बाद में जेको आहे मूंखे आराम जेको न पियो अचे त अॼु राति वरी जेको आहे चोर मुंहिंजे घर में दाख़िल थींदो। त वरी अबू हुरैरा फरमायो त साॻे ई टाइम ते वरी उहो ई चोर जेको आहे मुंहिंजे घर में दाख़िल थियो। त अहिड़ी तरह वरी मां उनखे पकतुमि, वरी जेको आहे साॻा मां सां इलाजु करणु लॻो, वरी जेको मां उनखे छॾे ॾिनुमि। वरी मां अल्लाह जे नबी जे जेको आहे ख़िदमत में हाज़िर थियुमि त वरी अल्लाह जे नबी फरमायो त वरी जेको आहे टे दफ़ो बि जेको आहे तुंहिंजे घर में जेको आहे दाख़िल थींदो। वरी जॾहिं अबू हुरैरा फरमायो जॾहिं टीं राति थी त वरी बि जेको आहे मुंहिंजे घर में उहो चोर दाख़िल थियो ऐं जेको उन चोरी इरादे सां मुंहिंजे माल में जेको आहे गनीमत जे माल में हथु विधईं। इन खां बाद में वरी मां उनखे पकतुमि, पकड़ण खां बाद में मां उनखे जेको आहे छॾिया न पियो, छॾे करे टियों मरतबा जेको आहे मुंहिंजे घर में अंदरि दाख़िल थियण जे इरादे सां आयो। इन खां बाद में अबू हुरैरा फरमायो त हुन मूंखे तमामु घणा इलाज कया। इलाज करण खां बाद में मूंखे चईं त मां चंद अहिड़ियूं तोखे आयतूं ॿुधायां थो, अगरि हीअ आयतूं तूं पढ़ी करे ऐं पंहिंजे घर जे मथां दम कंदे त मां तुंहिंजे घर में कॾहिं बि जेको आहे दाख़िल न थी सघंदुमि। त अबू हुरैरा फरमायो उहे कहिड़ियूं आयतूं आहिनि? त अहिड़ी तरह अबू हुरैरा खे उन शख़्स जेको आहे आयतुल कुर्सी जूं आयतूं जेको आहे पढ़ी करे ॿुधायूं। इन खां बाद में सुबुह जो जीअं थी त अल्लाह जे नबी जे पुठियां निमाज़ अबू हुरैरा पढ़ी। निमाज़ पढ़ण खां बाद में चई या रसूल चोर दाख़िल मुंहिंजे घर में थियो हुयो, दाख़िल थियण खां बाद में बि मूंखे हे चंद आयतूं ॿुधाई वियो आहे। इन खां बाद में अल्लाह जे नबी फरमायो त ए अबू हुरैरा, इहो शख़्स त जेको आहे पाण त इहो जेको कूड़ो आहे, पर जेकी तोखे ख़बर ॾेई वियो आहे इहा ख़बर जेकी आहे उहा सची आहे। त जेको आयतुल कुर्सी पढ़ी करे पंहिंजे घर जे मथां जेको दम कंदो, अल्लाह ताला तमामु शयातीन जिन्नात खां उनखे जेको आहे उहो महफ़ूज़ जेको आहे रखंदो। त अहिड़ी तरह अल्लाह जे नबी फरमायो ए अबू हुरैरा तूं हुनखे सुञाणे थो साईं उहो केरु आहे? त अबू हुरैरा फरमायो या रसूल मां त न सुञातोमांसि। त अल्लाह जे नबी फरमायो इहो जेको आहे शैतान हुयो। शैतान पाण कूड़ो आहे, बाक़ी जेके ख़बर तोखे ॾेई वियो आहे न, इहा ख़बर जेकी आहे तोखे सची ॾेई वियो आहे।